नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जो नैनो बेकरी मोहल्ले जे रवासी सलीम अख्तर जतोई पारां पंहिंजे चाचे गुलाम रसूल जतोई जी मुबीना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो। इन मौक़े ते इन्हनि चयो त संदसि वालिद अब्दुल करीम जी प्रॉपर्टी जंहिं ते चाचे ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो, हू पुलिस में हुजण जे करे मूंखे धमकियूं ॾेई रहियो। इन चयो त हिसो घुरण तां हू मूंखे कड़की पियो आहे, मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो, मूंखे पुलिस हथां गिरफ़्तार कराए गुम करण जूं पिण धमकियूं ॾेई रहियो, जंहिं सबबि जान जो ख़तरो आहे। हद जी कंडियारो पुलिस बि मूंसां इंसाफ़ करण लाइ तयार न आहे। धमकियुनि सबबि हू सख़्त परेशान आहे, घर खां बेघर थी दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो। हिन IG सिंध DIG शहीद बेनज़ीर अब्बास समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त साणुसि इंसाफ़ कयो वञे। अब्दुल करीम जतोई वेठल कोट न्यू बकरी कंडियारो वार्ड नंबर 12। जीअं त हिकु मिस्किन गरीब आहियां, मुंहिंजी मिल्कियत ते चाचे कब्ज़ो कयो आहे, मूं वटि प्रूफ बि आहे, हर शइ आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।